वनुसल्ली वनुसल्लिम अला रसूलिहिल करीम। इन्हनि चइनि हदीसुनि खां अलावा पंजी हदीस जेका आहे हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमहुल्लाह उन्होंने इंतिखाब फरमाई। वह मशहूर हदीस है त अल मुस्लिम मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही, यानी कामिल मुसलमान ओ है जंहिंजी ज़बान खां ऐं उन जे हथ खां ॿिया मुसलमान महफ़ूज़ रहनि। इहा जीअं मूं पहिरीं अर्ज़ु कयो हुन हदीस जे बारे में, हीअ हदीस बि इस्लाम जा पंज असल में वॾा वॾा शोबा आहिनि। इस्लाम पंजनि शयुनि सां वॾनि पंजनि हिस्सनि सां मुरकब आहे। सभिनी खां पहिरीं अक़ाइद आहिनि, ॿिए नंबर ते इबादतूं आहिनि, टे नंबर ते मुआमलात आहिनि, चौथे नंबर ते मुआशरत आहे ऐं पंजे नंबर ते जेको आहे सो अख़लाक़ आहिनि। त ही पंजनि हिस्सनि मां हिकिड़ो हिस्सो जेको मुआशरत आहे, उन पूरे मुआशरत जो बुनियाद इन हदीस ते आहे। चाहे उन जा फ़राइज़ हुजनि, चाहे उन जा वाजिबात हुजनि, चाहे उन जा मुस्तहबात हुजनि, या उन में जेके हराम आहिनि शयूं या मकरूह तहरीमी आहिनि, सभिनी जो यानी जेको मदार आहे उहो इन हदीस ते आहे। इन मां यानी मक़सूद इहो त भई मुंहिंजी ज़ात खां ना हक़ कंहिंखे का तकलीफ़ न पहुचे। ऐं अदब बि इनखे चइबो आहे, अदब इनखे चइबो आहे त भई मुंहिंजी ज़ात खां ना हक़ कंहिंखे का तकलीफ़ न पहुचे। हिकिड़ो माण्हू जेकर इहो ॾिसणु चाहे त भई आउं बाअदब आहियां या बेअदब आहियां, मूंखे पाण ख़बर पए त आउं बाअदब आहियां या बेअदब आहियां, त इहो ॾिसे त भई मुंहिंजी ज़ात खां ना हक़ कंहिंखे तकलीफ़ पहुचे पई। जेकॾहिं ना हक़ कंहिंखे तकलीफ़ पहुचे पई त पोइ आउं बाअदब कोन आहियां, बेअदब आहियां। पर जेकॾहिं ना हक़ कंहिंखे तकलीफ़ कान थी पहुचे त अल्हम्दुलिल्लाह आउं बाअदब आहियां। माना इहो ज़िंदगी जो उसूल बनाए छॾणु त मुंहिंजी ज़ात खां ना हक़ कंहिंखे तकलीफ़ न पहुचे। इन में सभिनी खां पहिरीं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ज़बान जो ज़िक्र फरमायो, मिन लिसानी। छो त ज़बान सां जेका तकलीफ़ आहे ॿिए खे, ज़बान जो इस्तेमालु आसान बि आहे, चंद छटांगनि जी ज़बान आहे, थोरो कजे थो त जेको तो इन मां गुफ़्ता निकिरनि था। ऐं ज़बान सां जेका तकलीफ़ आहे उहा इंसान पाण खां नंढे खे पहुचाए सघे थो, पाण जहिड़े खे पहुचाए सघे थो, पाण खां वॾे खे पहुचाए सघे थो। पर हथ सां तकलीफ़ जेका आहे पाण खां वधीक वॾे खे या ताक़तवर खे नथो पहुचाए सघे। त अहिड़ी तरीक़े सां बाज़ वक़्तनि में ज़बान जी जेका पहुचाइण तकलीफ़ आहे उहा हथ जी तकलीफ़ खां बि वधीक आहे। हिकिड़ो अरबी जो शेर आहे त जेके तीर ऐं तलवार जा जेके ज़ख़्म आहिनि उहे त भरिजी था वञनि, पर ज़बान जा पहुचाइल जेके ज़ख़्म आहिनि उहे जेको तो भरिजनि कोन था। त उन करे पहिरीं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़बान खे ज़िक्र फरमायो। उन खां पोइ पाण फरमायो व यदिही, ऐं हथ सां बि तकलीफ़ पहुचे थी। पर इन मां मुराद ईअं कोन त पेर सां तकलीफ़ पहुचाए त वरी सही आहे, न। मक़सदु ज़बान ऐं हथ सां इन करे माना पूरे वजूद सां कंहिंखे तकलीफ़ न अचे कंहिं बि तरीक़े सां। पोइ ज़बान जो ज़िक्र छो, इन करे जो अक्सर तकलीफ़ ज़बान सां, ॿिए नंबर ते अक्सर तकलीफ़ हथ सां थी पहुचाई वञे। त मक़सदु इहो त कंहिंखे तकलीफ़ न अचे। इन तरीक़े सां जेको माण्हू ज़िंदगी गुज़ारींदो त उहो माण्हू इहो कामिल मोमिन हूंदो ऐं पंहिंजे नेकियुनि खे बि इहो माण्हू बचाए वठंदो। वरना जेके हुकूक आहिनि, बंदनि जा जेके हुकूक आहिनि, उन ते क़यामत जे ॾींहुं उन जूं नेकियूं ॾिनियूं वेंदियूं, यानी नेकियूं ॾियणियूं पइजी वेंदियूं। ऐं बाद माण्हुनि खे ॿियनि जा जेके गुनाह आहिनि उहे हिननि जे मथां लॻाया वेंदा। त अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे तौफ़ीक़ अता फ़रमाए, मूंखे बि तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं पाण सभु हर मुसलमान खे इहा तौफ़ीक़ ॾिए त हू ज़िंदगी में इहो सोचे त भई मूंखे ईअं ज़िंदगी गुज़ारणी आहे त मूंखां ना हक़ कंहिंखे तकलीफ़ ना हक़ इन करे जो का हूंदी आहे। मसलन उस्ताद जेकॾहिं पंहिंजे शागिर्द खे तंबीह थो करे, या शेख पंहिंजे जेको तो मुरीद खे तंबीह थो करे, या अहिड़े तरीक़े सां पीउ पंहिंजे औलाद खे तंबीह थो करे ऐं उनखे धकु बि केॾी महिल हणे थो, या अहिड़े तरीक़े सां डॉक्टर पंहिंजे मरीज़ जी ऑपरेशन करे थो त ज़ाहिर तकलीफ़ त उनखे बि अचे थी।
पर इहा तकलीफ़ नाहक़ कान्हे, इहा तकलीफ़ हक़ वारी आहे। छो त मक़सदु हुनखे ईज़ा ॾियणु कोन्हे, मक़सदु हुनजो इलाजु आहे, मक़सदु हुनजी तरबियत आहे, मक़सदु हुनजो औलाद जो फ़ाइदो आहे। इन करे आउं चवां पियो त यानी उलमा फरमाईंदा त नाहक़ कंहिंखे तकलीफ़ न अचे, बाक़ी हक़ सां तकलीफ़ जे करे अचे थी। ईअं ई हुदूद क़िसास आहिनि, पोइ माण्हू चोरी करे थो, शरीयत चए थी भई चोरी साबित थी वई, हेतिरी चोरी हुजे, 10 दिरहमनि जी चोरी हुजे ऐं साबित थी वई त उनजो हथु कटियो, त इहो त अल्लाह जो हुकुम आहे। अल्लाह जो हुकुम जे करे उनजो हथु कटियो वियो त उनजो जेको गुनाह आहे उन माफ़ थी वेंदो, त ऐं ओॾां क़यामत जे ॾींहुं सज़ा कान थींदी। त बहरहाल इहा हक़ वारी तकलीफ़ आहे, इहा हिते मुराद कोन्हे, नाहक़ वारी तकलीफ़ मुराद आहे, त असां खां नाहक़ कंहिंखे तकलीफ़ न पहुचे। अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे बि इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, तव्हांखे पूरी उम्मत मुस्लिमान। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना फ़इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन आमीन। सुब्हानल्लाह।